मनहाड़ो मां अमजद भट्टी की रिपोर्ट मूजिब मनहाड़ो लॻ कमरदीन चांडियो के मुख़्तलिफ़ ॻोठनि में चौपाईमाल में बीमारी पखिड़जी वई। चौपाईमाल में खंघ ऐं गुंडा जी बीमारी लगी वई है। गुलजहान सिजावल लाशारी, नज़ीर लाशारी, नवाब खान लाशारी, मुख्तियार लाशारी, नादिर अली, वाहिद बख्श लाशारी ऐं ॿियनि मीडिया अॻियां दाहींदे चयो त असांजे चौपाईमाल में बीमारियूं पखिड़जी वयूं आहिनि, जंहिं सबबि असांजो चौपाईमाल मरी रहियो आहे। असां ग़रीबनि जो गुज़र सफ़र माल ते आहे, पर लाइव स्टॉक जो डॉक्टर गायब आहे। मालवनी माण्हुनि सिंध हुकूमत खां मुतालबो कंदे चयो आहे त बीमारी में वरतल चौपाईमाल में जल्द वैक्सीन कराए जानवरनि खे मरण खां बचायो वञे ऐं मुक़रर डॉक्टर खे ड्यूटी ते पाबंद कयो वञे।